नाज़रीन, अॼु असां अवामी प्रेस क्लब मलीर में मौजूदु आहियूं, जिते अवामी प्रेस क्लब मलीर जे दोस्तनि 14 अगस्त जे हवाले सां हिकिड़ो प्रोग्राम करायो, जंहिंमें पंहिंजो केक भी कटियो वियो ऐं दोस्तनि खे मिठाइयूं भी खारायूं वयूं। वालेकुम अस्सलाम। बेटा, आपने ये ड्रेस आज क्यों ज़ेबतन किया? क्योंकि आज 14 अगस्त हमारे जश्न आज़ादी का दिन है पाकिस्तान की। बेटा, पाकिस्तान के पहले गवर्नर जनरल का नाम बताएं। कायदे-ए-आज़म मोहम्मद अली जिन्ना। बेटा, पाकिस्तान को कितने साल हुए आज़ाद? 73 years ago। बेटा, पाकिस्तान के कुल कितने वज़ीर आज़म हुए आज तक? 22। पाकिस्तान के पहले वज़ीर आज़म का नाम याद है? नवाबजादा लियाकत अली खान। तो कोई नज़म बताएं। जी। तेरा पाकिस्तान है ये मेरा पाकिस्तान है, इस पे दिल कुर्बान, इस पे जान भी कुर्बान है, इस पे दिल कुर्बान, इस पे जान भी कुर्बान है। मैं तेरा पाकिस्तान है ये मेरा पाकिस्तान है, इस पे दिल कुर्बान, इस पे जान भी कुर्बान है, इस पे दिल कुर्बान, इस पे जान भी कुर्बान है। अवामी प्रेस क्लब सत तरफ़ा सभिनी पाकिस्तान जे अवाम खे 72वीं जश्न आज़ादी असांजो मुल्क असांजे बुज़ुर्गनि जी महिनत जदोजहद जो समर आहे, जो अॼु असां हिन मुल्क में आज़ादु फिज़ाउनि में साह खणी रहिया आहियूं। आज़ादी जो क़दुरु ॾिसणो आहे त कश्मीर ते मुजाहिद नथा पहुचनि, आज़ादी जो क़दुरु ॾिसणो आहे त फ़लस्तीन जे मुस्लमाननि ॾिसो, जंहिं बि क़ौम आज़ादी जो क़दुरु न कयो आहे, अॼु हुननि जो हशर कश्मीर ऐं असल में ये तकरीब जेका रखी वही है, हिकु त ईद मिलन पाकी जे हवाले सां त ईद खां पुठियां असां दोस्तनि खे पाण में वेही करे पाण में ॻाल्हियूं ॿोलियूं करणियूं हुयूं ऐं हिक ॿिए खे ईद जूं मुबारकूं ॾियणियूं हुयूं। तंहिंखां बाद 14 अगस्त जे हवाले सां पाण खे थोरो घणो ॻाल्हि करणी हुई। पाण खे मां ईद त जहिड़े नमूने सां गुज़री, ज़ाहिर त सुठी ईद आहे जंहिंमें असांखे गोश्त मिले थो, सॼो साल पाण पकोड़नि ते गुज़ारो करियूं था। साईं, 14 अगस्त जे बारे में असांखे कुझु तफ़सील ॿुधायो। 14 अगस्त वतन अज़ीज़ पाकिस्तान जे आज़ादी जो ॾियारो आहे ऐं जॾहिं बि 14 अगस्त ईंदी आहे त सॼे मुल्क में जश्न आज़ादी जूं तक़रीबात थींदियूं आहिनि, माण्हू ख़ुशियूं मल्हाईंदा आहिनि। जीअं असां अॼु पंहिंजे अवामी प्रेस क्लब मलीर में समूरनि साफ़ी दोस्तनि गॾिजी ख़ुशी में सालगिरह जो केक कटियो ऐं हिन ॾियारे ते असीं को अज़म कंदा आहियूं ऐं पंहिंजे हिन मुल्क खे ठाहिण लाइ जेके असांजे क़ाइदे आज़म खां वठी अॻुवाननि जेके क़ुर्बानियूं ॾिनियूं ऐं महिनत कई, जदोजहद कई, जंहिंजे नतीजे में अॼु असां आज़ादु आहियूं ऐं आज़ादु सहाफ़त करियूं था। ऐं असीं चाहींदासीं त पाकिस्तान जी आज़ादी जो हीउ ॾियारो मल्हायो पियो वञे, हुन में हक़ीक़ी बुनियादनि ते जेकॾहिं असांखे आज़ादी हुजे पंहिंजे ख़्यालनि जी, लिखण जी, ॻाल्हाइण जी, बुनियादी हक़नि खे हासिलु करण जी आज़ादी मिले ऐं असां ते जेके वॾेरा सरमाएदार ऐं जेके बदमस्त मुसलत कया विया आहिनि उनखे रोकियो वञे त यकीनन असीं 14 अगस्त ते हक़ीक़ी माना में ख़ुशी मल्हाईंदासीं ऐं असांजे मुल्क जेको आहे उहो आज़ादी जो अहसासु पैदा कंदो। सभिनी खां पहिरियां तमामु दोस्तनि खे ईद जूं मुबारकूं ऐं 14 अगस्त जश्न आज़ादी जो। जीअं त 14 अगस्त जे हवाले सां असांजे सीनियर दोस्त 14 अगस्त जे बारे में असांखे कुझु तफ़सील ॿुधायो। असांजी ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त अॼु अवामी प्रेस क्लब में 14 अगस्त वारो ॾियारो मल्हायो वियो। इन में असांखे तमामु वधीक ख़ुशी इन करे थींदी आहे त 14 अगस्त उहो ॾींहुं आहे जॾहिं असांजो प्यारो वतन पाकिस्तान वजूद में आयो ऐं असांखे आज़ादी मिली। अॼु असां बरे सगीर जूं सियासी जेकी हालतूं ॾिसी रहिया आहियूं, उन हालतनि इहो साबित करे ॾेखारियो त असांजे वॾड़नि जेके फ़ैसिला हुन टाइम ते कया हुआ उहे तमामु दुरुस्त फ़ैसिला हुआ। हालांकि काफ़ी माण्हू 14 अगस्त या पाकिस्तान जी आज़ादी जी मुखालिफ़त कनि था, उहे सम्झनि था त इहो ग़लति कमु हुयो, पर अॼु वक़्तु साबित करे चुको आहे त हिंदुस्तान जे अंदरि जेकी कुझु थी रहियो आहे, हुते जे मुसलमाननि सां जेकी कुझु थी रहियो आहे, जेकॾहिं अॼु इहो पाकिस्तान न ठहे हा त इहो पूरे बर सगीर में
इहो कमु इहे ज़्यादतियूं सियासी हवाले सां थोरे समाजी हवाले सां असां सां थियनि हा, पर इहो वाहिद पाकिस्तान आहे जंहिंजे करे ई अॼु कुझु न कुझु हिंदुस्तान जे मुस्लमाननि जी बि मदद थिए पई ऐं दुनिया जे अंदरि उन्हनि जो केस जेको आहे सो पाकिस्तान ई विढ़ी रहियो आहे। उन खां अलावा अॼु असां पाकिस्तान में जेकी कुझु ख़राबियूं ॾिसी रहिया आहियूं उन जो सबबु न रियासत आहे न ई उन जो सबबु असांजा उहे लीडर जिन तमामु सचाई सां पाकिस्तान जो केस विढ़ियो हो। जीअं मां अक्सर मोहम्मद अली जिना जो क़ाइदे आज़म जो ज़िक्र कंदो रहंदो आहियां त हीउ मुल्क हाणे आज़ादु थी वियो आहे। हिन में तव्हां पंहिंजे मस्जिदनि में वञण लाइ आज़ादु आहियो, तव्हां पंहिंजे मंदरनि में वञण लाइ आज़ादु आहियो, तव्हां पंहिंजे चर्चनि में वञण लाइ आज़ादु आहियो। यानी हिते मुस्लमाननि जी अक्सरियत हूंदे बि कंहिंजे मथां मज़हबी तरीक़े सां कंहिं हुजत या का ज़बरदस्ती करण जी इजाज़त न हुई ऐं नौजवाननि खे इहो ई चयो वियो त तव्हां पंहिंजी तालीम ते तवजो ॾियो, तव्हां वक़्त जी पाबंदी करियो, तव्हां पंहिंजो किरदारु संवारियो। सो असां अॼु तमामु ॾाढा ख़ुशि आहियूं त असांजे प्रेस क्लब अवामी प्रेस क्लब में इहो प्रोग्राम मुनाइक़द थियो ऐं असांखे असांजे सीनियरनि जेको आहे पाकिस्तान जे बारे में क़ाइदे आज़म जी ज़िंदगी जे बारे में तमामु घणो ॿुधायो ऐं दोस्तनि सां असां पंहिंजा ख़्यालात जेके शेयर कया उन सां असांजी मालूमात में इज़ाफ़ो थियो। तव्हांजी महिरबानी। जी नाज़रीन, अॼु असां अवामी प्रेस क्लब मलीर में मौजूदु आहियूं, जिते अवामी प्रेस क्लब मलीर जे दोस्तनि 14 अगस्त जे हवाले सां हिकिड़ो प्रोग्राम करायो जंहिंमें पंहिंजो डिनो ऐं जेको आहे त पंहिंजो केक बि कटियो वियो ऐं दोस्तनि खे मिठाइयूं बि खारायूं वयूं, बोतलूं बि पीतियूं वयूं ऐं सभिनी दोस्तनि गॾिजी जेको आहे त हीउ प्रोग्राम कयो ऐं पंहिंजो 14 अगस्त जे हवाले सां तमामु सीनियर दोस्तनि ॻाल्हायो ऐं असां अवामी प्रेस क्लब वारे दोस्तनि सां गॾिजी जेको आहे असां बि हिन प्रोग्राम में पंहिंजी शिरकत कई। फारूक वंगवार, सोच TV, कराची।